शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्माजी तन द्वारा चवंदा मीठे मीठे ॿार बाबा चवंदा कि हाणे हिन संगम युग ते मां आयो आत्माउनि खे वरी खां ज्ञान रतन ॾियण, ज्ञान गुण शक्तियुनि जा रतन ॾियण। बाबा वरी खां परम धाम खां हेठि आयो। बाबा चए थो असांजो स्वभाव ॾाढो मिठो हुजणो खपे। कंहिंजे बि भाव स्वभाव में अची करे जलणो न खपे। माण्हू हिक ॿिए जे भाव स्वभाव में अची करे जलदा आहिनि न, मरदा आहिनि, जलदा आहिनि। असांखे मरणो थो पए, असांखे झुकणो थो पए, असांखे सहन करणो थो पए। लेकिन अगर असां हीअं भाव स्वभाव में कंहिंजो स्वभाव कहिड़ो, कहिड़ो स्वभाव, हुननि जे बदिले असां छो पंहिंजे स्वभाव सां हेठि, मतलब असां छो पंहिंजे सुठे स्वभाव खे बुरो ठाहियूं। अगर केर माण्हू कंहिंजो स्वभाव संस्कार ठीक न आहे त असां त पंहिंजो स्वभाव संस्कार ठीक रखूं न। असां छो ईअं सोचूं कि हिन जो स्वभाव अहिड़ो आहे, असां केसि ताईं ॿुधंदासीं, केसि ताईं सहन कंदासीं। सहन छा करणु, तव्हां हुनखे ॿुधो ई न, या उहो जो बि कुझु चए थो हुनजे बदिले तव्हां ॿियो कुझु सोचता त असांखे जे ॿुधंदे उहे बि न ॿुधाईंदा। अहिड़ो अभ्यास करणो बाबा त ॾाढो मिठो ठाहिणो, ॾाढो सहनशील ठाहिणो। छो जे असां अगर तव्हांखे जीवन में सुख शांति खपे त तव्हांखे करणो ई पवंदो। अगर तव्हांखे पंहिंजे घर में कलेश लड़ाई झगड़ो खपे त तव्हां भले हिक ॿिए जे भाव स्वभाव में अची करे लड़ो झगड़ो जलो मरो। अॼु माण्हू ईअं ई था करनि, लेकिन हिन सां थिए छा थो, हाणे माण्हू ख़ुशि आहे, हाणे कंहिं कुझु कयो, कंहिंजो अहिड़ो स्वभाव मतलब आत्मा जो भाव हिक ॿिए जे प्रति कि फलाणो अहिड़ो आहे, फलाणो अहिड़ो। जिस समय तव्हांखे कोई कुझु चए त हुन समय सोचो मां अहिड़ी आहियां। अगर मां अहिड़ी न आहियां त कंहिंजे चइण सां असां थोरी थी वेंदासीं। असां छो कयूं, असां छो गुस्सो कयूं, असां छो पंहिंजो टेम्पर ज्यादा करे हिक ॿिए खे कुझु उल्टो सुल्टो चऊं। माण्हू छा कंदो, एतिरो सहन कंदे कंदे पोइ चवंदा बस मूंखां हुन खां पोइ सहन न पियो थिए त मां बि चई छॾियो। त असां छा थियो, सभु करो करायो पानी में। लेकिन अगर माण्हू चए थो मां हेॾे समय खां सहन करां थो, सहन मतलब कि तव्हां मुख सां बि नथा ॻाल्हायो, लेकिन मन में बि असांजे मन में बि उहा ॻाल्हि कड़वी रीति न वे, तॾहिं मञदासीं कि हा असां सहन कयो। भई कोई कुछ उल्टो सुल्टो चए थो त तव्हां भले हुनखे जवाब नथा ॾियो, लेकिन हुनजी ॻाल्हि ॿुधी करे अगर असां मन में सोचूं था त हिन जो मतलब असां सहन नथा करूं। हुनजी ॻाल्हि ॿुधी करे असां मन में सोचे करे हिक ॿिए खे चऊं था त मतलब असां सहन नथा करूं। भले हुनखे नथा चऊं, हुन समय चुप वेठा आहियूं, लेकिन अगर तव्हां पोइ बि कंहिंखे चयो या मन में हुन लाइ उल्टो सुल्टो सोचियो त तव्हां सहन न कयो। बाबा अॼु असांखे सहन करण जो अर्थ ई त ॿुधाइण आयो न। बाबा चवनि था सहन करण मतलब मन सां बि शांत, मुख सां बि शांत। ऐं हुन माण्हुनि जे लाइ सुठो सोचे सघंदा आहियो त सोचो, न त सोचो ई न। एतिरो अभ्यास कंदासीं न तॾहिं असां सहनशील कहलाईंदासीं। तॾहिं अॼु माण्हू चए थो मां केसि ताईं सहन करां, सहन चवंदा मां सहन थी करां ऐं मुंहुं सुजाए करे वेठा त इहे सहनशील थिए। हिन करे बाबा चए थो कि हाणे अगर सहनशील आत्मा हूंदी आहे न, ॾिसो पेड़ अंब जे पेड़ खे माण्हू पत्थर फिटी करे अंब तोड़दा आहिनि त उहो त बि ईअं थोरी चईंदो तव्हां मूंखे पत्थर फिटी कयो मां अंब छो ॾियां तव्हांखे। लेकिन हुनखे पतो अथसि हा भई हिननि खे अंब खपे त कीअं वठंदा, त पत्थर मारे करे कंहिं न कंहिं तरीक़े सां अंब खणंदा।
तो वही बाबा चए तो ताकि कोई केतिरो भी उल्टो सुल्टो चए न ता अंब जे पेड़ जीअं ठही वञो। अंब जो पेड़ खे माण्हू पत्थर मारदा आहिनि लेकिन उहो मिठो फल ॾींदो आहे न। उहे असांखे बि माण्हू केतिरा बि उल्टे सुल्टे शब्दनि जा पत्थर फिटी कनि लेकिन असांखे सदा मन मुख सां शांत रहणो, सुठो रहणो। ये अभ्यास, ये ॻाल्हियूं ॿुधण में केॾी सुठी लॻंदी आहे कि असां अहिड़ा ठही वञूं, लेकिन ये अभ्यास करण सां असां ज़रूर ठाहींदासीं। जॾहिं असांजे मन शांत हूंदो आहे न, जॾहिं मन में सुठी सुठी ॻाल्हियूं हूंदियूं, भई ॾिसो अगरि असां वटि कोई अहिड़ी चीज अची वई जंहिंमें ख़राबी आहे, लेकिन असां वटि जो सुठी चीज आहे न असां हुनखे यूज़ कंदासीं न, ख़राब चीज खे फिटी कंदासीं, तो वही असांजे मन में अगरि सुठी सुठी ॻाल्हियूं हूंदियूं न त असांखे कोई कुझु बि चए। भई हिकु त माण्हू न ख़ुदि जो मान नथो रखे, जॾहिं असांखे स्वयं जे बारे में ॾाढी सुठी सुठी ॻाल्हियूं पतो हूंदियूं कि मां केरु आहियां, मां आत्मा आहियां, मां कहिड़ी आत्मा आहियां, मूं में छा छा गुण आहिनि, छा छा संस्कार आहिनि, के मुंहिंजो भाग्य केॾो सुठो आहे। अॼु माण्हू भॻवान जी महिमा थो करे, लक्ष्मी नारायण जी, देवी देवताउनि जी, भॻवान जी महिमा थो करे, तूं अहिड़ो आहे, ईअं आहे, सुखरता सुखरता आहे, सर्वगुण संपन्न, सोलह कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी, खुद जी ग्लानी थो करे। तो तव्हां खुद जी ग्लानी था करो, असां नीच पापी कामी क्रोधी लोभी मोही अहंकारी, पोइ माण्हू बि तव्हांखे चवनि था त तव्हांखे ॿियो ई गुस्सो थो अची वञे। लेकिन अगरि असां खुद जो मान रखूं, खुद खे ॾाढा ॾाढा सुठा सुठा शब्द चऊं कि मां शांत आत्मा आहियां, मां सुखी आत्मा आहियां, मां शक्तिशाली आत्मा आहियां, मां आसुरी स्वभाव संस्कारनि खां मुक्त आहियां, मूंखे क्रोध न ईंदो आहे, मां जिद न कंदी आहियां, मां ईर्षा न कंदी आहियां, मां जल्दी न आहियां, मां सभिनि जे लाइ सुठो सोचदी आहियां। जॾहिं असां खुद खे रोज़ 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 ईअं चईंदासीं न, पोइ तव्हांखे माण्हू चए कि तव्हां अहिड़ा आहियो अहिड़ा आहियो, तव्हांजे मन में पहिरियों ई उत्तर हूंदो कि न मां त ॾाढी सुठी आहियां, मां त परमात्मा जो ॿार आहियां, सभिनि खे सुख ॾींदी आहियां, शांती ॾींदी आहियां, ख़ुशी ॾींदी आहियां, मां अहिड़ी थोरी आहियां, हिनजे चइण सां मां थोरी थी वेंदमि। त ईअं असांखे खुद जी इज़त रखणु सिखणो पवंदो, छो कि अॼु मनुष्य खुद जी इज़त ई नथो रखे। ख़ासकर लेडीज़ ॾिसो खुद जी इज़त नथी रखनि, तॾहिं त सभु उन्हनि खे नंढो सम्झंदा आहिनि। लेडीज़ खुद ई चए थी मां अहिड़ी आहियां अहिड़ी आहियां अहिड़ी आहियां, त जेंट्स बि चवंदा आहिनि हा ये अहिड़ी आहे। हिन करे हर हिकु आत्मा जो पंहिंजो पंहिंजो पार्ट आहे। ये न कि जेंट्स ही कम कंदा आहिनि, लेडीज जेंट्स सिर्फ पैसा कमाईंदा आहिनि, लेकिन न पैसे खे सही रीति घर में उपयोग करणो, न पैसे जो, वो त लेडीज ही कंदी आहे न। आत्मा, सभिनि जी आत्मा में पंहिंजी पंहिंजी विशेषता आहे। अॼु मनुष्य आत्मा खे शरीर ॾियण वारी के महिला ही है न, लेडीज ही है न, त उन्हनि जो त जास्ती मान रखणो खपे। उन्हनि खे खुद जो बि ॾाढो मान रखणो खपे कि मां मूं में केॾी वॾी शक्ति आहे। ठीकु आहे, मां के आत्मा खे शरीर ॾेई सघंदी आहियां, मां के आत्मा जो शरीर 9 महीने ताईं पंहिंजे पेट में पाले सघंदी आहियां, हुन खां पोइ बि हुनजी पालना मां करे सघंदी आहियां न। त ईअं हर हिकु, चाहे जेंट्स चाहे लेडीज, हर आत्मा में, हर जेंट्स और लेडीज जे शरीर में जो आत्मा हूंदी आहे न, हुननि जो मान आत्मा खे स्वयं बि रखणो खपे ऐं ॿियनि खे बि रखणो खपे। तॾहिं असां जीवन में सुख शांति सां रही सघंदा आहियूं। अॼु माण्हू चवंदा असां त चिड़ायूं था, त सोचो एॾो सुठो माहौल हुजे ऐं कोई कंहिंखे उल्टा सुल्टा शब्द चई करे चिड़ाए ऐं साम्हूं वारो चिड़ी वञे, पोइ तव्हां चओ अरे असां त मज़ाक पिया करो, लेकिन एॾो सुठो ख़ुशी जो सुख जो माहौल बिगाड़ियो, त इहो सभु केरु थो कमु करे? मनुष्य आत्मा ई थी करे न। त हिन में दोषी केरु थियो? मनुष्य आत्मा ई थियो न। फलाणे जो स्वभाव संस्कार ई थिया न। त असांखे हिक ॿिए खे मारणो न खपे,
हिक ॿिए जे बुरे स्वभाव संस्कारनि खे मारणो खपे। हिक ॿिए खे माण्हू एॾो उल्टो सुल्टो चए थो, मजाक में चए थो या सच में चए थो, लेकिन ईअं नथो सोचे बस पंहिंजे मुख जी, पंहिंजे दिमाग में जो अचे थो बुद्धि खे यूज़ नथो करे। भई मां ईअं चईंदमि त फलानो नाराज़, पतो अथसि नाराज़ थी वेंदे, पर इहे सम्झ में न आहे कि मुंहिंजे चइण सां फलानो नाराज़ थींदो, जंहिंसां घर में लड़ाई झगड़ा थींदा, संबंध फिटदा। अॻियां जी सोचे ई नथो, सोचे तो बस हाणे त मां मुख खां चवां, हिनखे चिड़ायां त ख़ुशि थिया। त इहे कंहिंजा कम आहिनि? ये असुर जा ई कम आहिनि। हिन में भगवान छा कंदो? हिन में माण्हू खिलण वारा तो उन समय खिलंदा, लेकिन उहा आत्मा अगर समझदार न हूंदी त वो त बुरो मंदी न, पोइ हुनजो त मूड ख़राब थी वियो। हुनजो त हुन समय जेको ख़ुशी जो माहौल हुयो हुन में मूड ख़राब थी वियो, सभु कम बेकार। ऐं पोइ आत्मा अॻियां जे लाइ पोइ कंहिंजे संबंध में ईंदी, वो बि सुठी रीति न ईंदी। इन करे माण्हू अॼुकल्ह सोचे सम्झी करे नथो ॻाल्हाए, न सोचे सम्झी करे कर्म नथो करे। बस जल्दी जल्दी जो आयो जीअं आहे करे थो, जल्दी जल्दी जो आयो जीअं आहे चए थो, जीअं बि संबंध में अचे थो कम तो करे, ॻाल्हाए थो, करे थो। वैसे माण्हू चवनि ॾाढो सुठो, ॾाढो समझदार आहे, लेकिन समय अनुसार, व्यक्ति अनुसार अगर कंहिंखे ॻाल्हाइण न अचे तो उनजी सभु विशेषताएं पाणी में हली वेंदियूं आहिनि। हिन करे या त असांखे सुधरणो आहे, भई असां सिर्फ़ु उनजी विशेषताएं ॾिसूं, वो फालतू ॻाल्हियूं ॾिसूं ई न, सम्झी वञो भई इहे फालतू ॻाल्हाइण वारो आत्मा में इहे संस्कार आहिनि, त हुनजी उहो जॾहिं फालतू फालतू ॻाल्हाए उहो ॿुधो ई न था, ध्यानु ई न ॾियो। भई हुनमें जो विशेषतायूं आहिनि उन्हनि सां ई असांखे कमु कढणो। त या त असां सुधरूं या वो आत्मा सुधरे। हाणे समझदार थी न, अगर वो साम्हूं फालतू ॻाल्हाइण वारी आत्मा नथी सम्झे त असां ई सम्झी वञूं, कि असां ई सम्झी वञूं हिन में इहा आदत आहे, ध्यानु न ॾियणी। त जंहिंसां असांजो रोज़ रोज़ जेको मूड थींदो न, माण्हू चवंदा रोज़ रोज़ हिननि जे हिन ई कारण असांजो मूड ख़राब थी वेंदो। माण्हू पंहिंजी भाषा खे ॾिसे न, हुनजो जीवन परिवर्तन थी वेंदो। अॼु माण्हू ख़ुदि जे मुख जा शब्द ते ध्यानु ॾे त हुनखे सम्झ में अची वेंदो कि भॻवान हिन सृष्टि जे लाइ, भॻवान मथे वेठो। पोइ असां सॼी छा था करूं? टाइम, एनर्जी, धन, संपत्ति केॾो माण्हू भक्ति में वेस्ट थो करे न। प्राप्ति त कुछ भी नथी थिए, हिकु ॾींहं जी ख़ुशी। अॼु माण्हू हाणे ॾिसो त्योहार मल्हाइनि था, लेकिन हिकु ॾींहं जी ख़ुशी न, कल्ह जो उहो ई माण्हू हिक ॿिए सां व्यवहार कंदा, वरी कंदा। लेकिन असां त्योहार मतलब जंहिं बि भॻवान जे रूप खे तव्हां यादि था करो, त हुनखे यादि करे असां ख़ुदि खे परिवर्तन करण जी उन्हनि सां प्रतिज्ञा करूं, प्रॉमिस करूं। भई अॼु खां वठी असां ईअं सुधरदासीं, अॼु खां वठी असां ईअं स्वभाव संस्कार छॾूं था, अॼु खां वठी जीअं अॼु माण्हू सभु मिली जुली करे रहनि था, सभु अॼु माण्हू मिली जुली करे त्योहार था मल्हाइनि, ईअं त रोज़ मिली जुली करे रहंदासीं त रोज़ ई त्योहार थी वियो, रोज़ ई ख़ुशियूं थी वयूं। सिर्फ़ माण्हू पंहिंजी सोच बोल कर्मनि खे परिवर्तन कंदो न, तो जीवन में असांजो जीवन स्वर्ग त हिते ई थी वेंदो, स्वर्गवासी त हिते ई थी, ये स्वर्ग थी वेंदो, ये सुख जी दुनिया थी वेंदी। त बाबा अॼु चवनि था कंहिंजी बि भाव स्वभाव में अची करे जलणो न आहे, मरणो न आहे, पंहिंजे स्वभाव खे ॾाढो 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 मिठो ठाहिणो, ॾाढो ॾाढो सहनशील ठाहिणो। बाबा चए थो, बाबा चवनि था कि बुद्धि में सदा ज्ञान जो चिंतन रहणो खपे। असांखे बुद्धि में सदा ही सुठी सुठी ॻाल्हियुनि जो चिंतन रहंदो न,
सोचो माण्हू न जेको सोचदो आहे न, जेको हुनजी मन बुद्धि में ॻाल्हियूं हलदी रहंदियूं आहिनि, उहो हुन अनुसार ई त ॻाल्हाईंदो न। अॼु माण्हू चए न मां ईअं सोचदी न आहियां लेकिन मुख खां निकिरी वियो। तव्हां सोचो ईअं थी सघंदो? कोई माण्हू अचे तव्हांजी ग्लानी करे त चए न मुंहिंजो अहिड़ी सोच न हुई, अहिड़ो मुंहिंजो मतिलबु न हुयो, लेकिन मुख खां निकिरी वियो। बावजूद त ईअं न थी सघंदो। जेको माण्हू सोचदो आहे न, हुन अनुसार ई हुनजा बोल निकिरंदा आहिनि, हुन अनुसार ई हुनजा कर्म थींदा आहिनि। त अगरि असां सॼो ॾींहुं मन बुद्धि में सुठी सुठी ॻाल्हियूं सोचूं, भई सम्झो के फलाणे जो स्वभाव संस्कार सुठो न आहे, फालतू ॻाल्हाइण जो, आलतू फालतू जो आयो मन में बिना बुद्धि के यूज करे ॻाल्हाए, त तव्हां अगरि रोज रोज यही थिए त तव्हां रोज रोज यही सोचो फलाणो अहिड़ो आहे, उल्टो सुठो ॻाल्हाए थो, मां अहिड़ी थोरी आहियां, ईअं थोरी कयो, त हिन सां फ़ाइदो? असां हुनजे बदिले उन्हनि ॻाल्हियुनि ते ध्यानु न ॾेई करे जो बि असां ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधे न सुठी सुठी, अगरि असां उहा सदा मन बुद्धि में वीचार कंदा रहंदासीं त छा थींदो? असांखे परमात्मा द्वारा जो ज्ञान मिलियो, हुनजो चिंतन करण सां असांखे कंहिंजी ॻाल्हि बुरी न लॻंदी। छो सॼी असांजी बुद्धि में एॾो सुठो ज्ञान जो चिंतन थो हले, मन में एॾो सुठा मनन थो हले सुठी सुठी ॻाल्हियुनि जो, असांखे कंहिंजी ॻाल्हि करण में घुसदे हुए बि फ़र्क़ु ई नथो पए। असां पोइ चईंदा, माण्हू चईंदा हिनखे कंहिंजी ॻाल्हि बुरी न लॻंदी आहे, कि पंहिंजी मस्ती में मस्त रहंदो आहे, अर्थात उहो पंहिंजी मन बुद्धि द्वारा कुझु सुठी ॻाल्हियूं में वीचार कंदो रहंदो। त ईअं असांखे ठाहिणो, तॾहिं असांखे न कंहिंजी बि उल्टी सुल्टी ॻाल्हियूं ॿुधदे हुए बि फ़र्क़ु न पवंदो। असांखे कोई कुझु बि चईंदो न, त कई माण्हू हूंदा आहिनि न, हुनखे कुझु बि चओ लेकिन सदाई खिलंदा रहंदा आहिनि। हिनजो मतिलबु इहो न वो तव्हांजी ॻाल्हियूं ॿुधनि था, वो पंहिंजी बुद्धि में मन बुद्धि में सुठी ॻाल्हियुनि जे पे विझी रहंदा आहिनि न, त उन्हनि खे तव्हांजी ॻाल्हियूं ॿुधदे हुए बि ॿुधदा ई न आहिनि। वो पंहिंजे पाण खे ई सिखाए रखंदा आहिनि कि मूंखे अंदर ई इहो वीचार करणो ऐं ॿाहिरां खां बसि ईअं फेस कीअं छोटी सी स्माइल ॾींदो बसि। अॼु माण्हू चिड़ंदो आहे न, छो जे अॼुकल्ह जा माण्हू असुर आहिनि, आसुरी स्वभाव संस्कार वारा असुर आहिनि। त जेको माण्हू चिड़ंदो आहे न त हुनखे माण्हू ॿियो चिड़ाईंदा आहिनि, ऐं जेको माण्हू ध्यानु ई न ॾींदो त हुनखे कोई चिड़ाईंदो, उहो वीचारो चई चई थकी वेंदो। वो चईंदो अलाए ये सोचे तो मां पागल आहियां, खुद ई चई सघंदो। त असांखे इहा ॻाल्हि सिखणी, इहा जीवन में ॾाढी ज़रूरी आहे। छो जे अॼुकल्ह न माण्हुनि जे दिमाग़ में अलाए कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियूं, अलाए छा छा थी हलंदी रहनि, मुख सां छा था चवनि पतो ई नथो पए, चाहे हिक ॿिए जे लाइ, चाहे भॻवान जे लाइ या कंहिंजे लाइ बि। त अहिड़े समय में ॾाढो ज़रूरी आहे कि असां पंहिंजे मन बुद्धि में सदा ज्ञान जो मनन कंदा रहूं, चिंतन कंदा रहूं। आत्मा परमात्म चिंतन, परमात्म ज्ञान जो चिंतन जेतिरो हलंदो रहंदो न, ओतिरो इन कलयुगी दुनिया में माण्हू इन इंद्रियनि खां परे वारे सुख जो अनुभव करे सघंदो आहे। हिन कलयुगी घोर पाप जी दुनिया, विकारी दुनिया, कीचड़ जहिड़ी दुनिया में भी अगर तव्हांखे सुख शांति खुशी खपे, सत्य खां भी ऊच, परमात्मा चईंदा आहिनि संगम युग ते असांखे सत्य खां भी ऊची सुख शांति खुशी मिली सकती है। सत्य में तो सोने हीरे जा महल हूंदा, त उते सुखी शांति खुशी सां रहंदासीं। लेकिन हिन संगम युग ते जॾहिं परमात्मा हिन सृष्टि ते आयो त असां हिन कीचड़ जहिड़ी दुनिया में रहंदे हुए भी हिन इंद्रियनि खां परे वारो सुख शांति खुशी जी अनुभूति करे सघंदा आहियूं। कीअं? ज्ञान चिंतन सां। आत्मा परमात्मा जो ज्ञान आहे न,
जेतिरो असांजी बुद्धि में हिन जो चिंतन हलंदो रहंदो ओतिरो असां इंद्रियन खां परे सुख शांति खुशियुनि जे झूले में झूलंदा रहंदासीं। अच्छा, मीठी मीठी सिकिल ते ॿारनि सुठी माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग रूहानी बाप जी। असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। सर्व संबंधिक बाप सां जोड़े करे माया खे विदाई ॾियण वारा सहज योगी रहो। बाबा चवनि था जाते संबंध हूंदो आहे न उते सुत यादि हूंदी आहे। अॼु 2 ॼणनि जी शादी न थी आहे, मिलिया ई न। जंहिं ॾींहुं रिश्तो पक्को थियो उन ॾींहुं खां ॻाल्हाइण शुरू थी वेंदो, उन ॾींहुं खां हिक ॿिए जी यादि शुरू थी वेंदी। अञा ॿार पैदा ई न थियो आहे, गर्भ में आयो ई न आहे त ॿार जी यादि थोड़ी ईंदी। जंहिं ॾींहुं गर्भ में ॿार आयो तंहिं ॾींहुं खां स्वत ई हुनजी यादि ईंदी। त बाबा चए थो संबंध सां यादि ईंदी आहे। त अगरि तव्हां चाहींदा आहियो की असांखे परमात्मा सदा यादि रहे त सदा असांखे भगवान यादि रहे, निराकार परम पिता परमात्मा शिव बाबा, त बाबा सां गॾु न कोई संबंध जोड़ो। बाबा मतलब बाप, उहो असांजो पीउ त आहे ई सही। अगरि पीउ जे संबंध सां या ॿिए कहिड़े बि संबंध सां असां बाबा खे पाण सां बंधी छॾियो, ॾिसो कंहिं वटि ॿार न हूंदो न त कंहिं ॿिए खे ॿार ठाहींदा आहिनि। त जीअं माण्हू चए तव्हांजा ॿार न आहिनि, की न मुंहिंजो ॿार आहे न, उनखे मां ॿार ठातो। त ईअं ई असांखे न बाबा सां कोई न कोई संबंध जोड़े करे रखणो जेको तव्हांखे ॾाढो प्रिय हुजे। छोकी आत्मा जो सर्व संबंधी त बाबा ई आहे न। चाहे तव्हां बाबा खे पंहिंजो पीउ ठाहियो, माउ ठाहियो, सखा ठाहियो, टीचर ठाहियो, सतगुरु ठाहियो। गुरु त माण्हू सभई कंदा आहिनि, त न सचे सतगुरु खे अगरि पंहिंजो गुरु ठाहींदव, हुन सचे बाबा खे पंहिंजो पीउ ठाहींदव, पंहिंजो टीचर ठाहींदव, पंहिंजो संतान ठाहियो, पंहिंजो डॉक्टर ठाहियो। बीमारी त आहे अॼुकल्ह, बीमारी में माण्हुनि खे झट डॉक्टर जी यादि ईंदी आहे। कुछ भी थिए परमात्मा डॉक्टर की याद करो ना, वो तव्हांजी सब बीमारियूं भी दूर करे छॾींदो। तो परमात्मा डॉक्टर की याद करो ताकि कुछ भी थिए ना, पहिरियों बाबा की याद कजो, बाबा ये शरीर की ये तकलीफ़ थी रही है, अचो तव्हांजे शरीर खे ठीक करो, ॿुधायो कीअं ठीक करो। त बाबा चए थो कंहिं बि रीति सां कहिड़े बि संबंध सां बाबा खे सदा पाण सां गॾु रखंदासीं त सहज यादि अची वेंदी। सहज यादि अची वेंदी त जीवन में दुख परेशानियूं आप ई सहज ख़तम थी वेंदा। जीअं कोई वॾो माण्हू हूंदो आहे न त नंढे माण्हुनि खे कुछ बि थिए न त उन्हनि खे यादि ईंदो असां गॾु इहो वॾो माण्हू आहे, हिनखे ॿुधाईंदासीं त सभु ठीक थी वेंदो। पोइ जीअं ॻाल्हि आई न आई, छो जो बेफ़िक्र थी वेंदा आहिनि। त वॾो बाबा खे पंहिंजो पीउ माउ संतान टीचर सखा सतगुरु डॉक्टर ठाहे छॾो त तव्हांजे जीवन में कोई तकलीफ़ ईंदी, सब प्रकार जी माया विदाई वठी वठंदी। इन रीति सर्व संबंध सां बाबा खे पाण सां जोड़े करे रखो। बाबा खे पंहिंजी बुद्धि रूपी हथ बाबा जी बुद्धि रूपी हथ में ॾेई छॾियो। स्लोगन सदा बिजी रहण वारा बिजनेसमैन ठहो त कदम कदम ते कमाई थींदी वेंदी। छोकी असां हर सेकेंड बाबा खे यादि करे हिन सृष्टि ते रहंदासीं न त असांजी हर सेकेंड पद्मन जी कमाई थींदी आहे। पद्मन जी, वो पद्म हिन जन्म में न मिलंदा, सतयुग में मिलंदा। छो हिन जन्म में पद्म रखंदव त माण्हू चोरी करे छॾंदा, गवर्नमेंट अची करे ॾिसती न वटि एॾो पैसो कीअं आयो। त हिन जन्म में असांखे बाबा ओतिरो खाइण पीअण लाइ ज़रूर ॾींदो जो हिन शरीर खे ज़रूरत आहे। लेकिन सतयुगी दुनिया में असांखे पद्म मिलंदा।
सोने हीरे जा महल मिलदा कदी जॾहिं असां हिन जन्म में हर कदम में अर्थात हर संकल्प बोल कर्म में असां बाबा खे यादि कंदासीं न, कोई भी कम करो, सुम्हो उथो वियो खाओ पियो बाबा खे यादि कंदव हर कदम में, त असांजी पदमनि जी कमाई जमा थी वेंदी। ओम शांति। बाबा खे यादि करो,